वावड़े में वाक़िया कंदासीं। वावड़े जे रामथी वारे कच्चे मां 3 महीना कोताणे आवास हिरक जी अगवा थियल लाहौर वासी के बाज़ियाब कराए पियो आहे। पुलिस चवणु आहे त लाहौर वासी साबिर मसीह के मुक़ाबले बाद बाज़ियाब कराए वियो आहे। पुलिस चवणु आहे त लाहौर वासी साबिर के 3 महीना अगवा कयो पियो हो। वावड़े मां ब्रेकिंग न्यूज़ अवां शेयर कई पिया। वावड़े जे रामथी वारे कच्चे मां 3 महीना ओताणे आवास ते हिरक जी अगवा थियल लाहौर वासी के बाज़ियाब कराए वियो आहे। पुलिस चवणु आहे त लाहौर वासी साबिर मसीह के मुक़ाबले बाद बाज़ियाब कराए वियो आहे। पुलिस चवणु आहे त लाहौर वासी साबिर के 3 महीना अगवा कयो वियो हो। वावड़े जे रामथी वारे कच्चे मां 3 महीना ओताणे आवास ते हिरक जी अगवा थियल लाहौर वासी के बाज़ियाब कराए वियो आहे। पुलिस चवणु आहे त लाहौर वासी साबिर मसीह के मुक़ाबले बाद बाज़ियाब कराए वियो आहे। पुलिस चवणु आहे त लाहौर वासी साबिर के 3 महीना अगवा कयो वियो हो। ख़बर अवां सां शेयर कई पिया। वावड़े जे रामथी वारी कच्चे मां 3 महीना ओताणे आवास ते हिरक जी अगवा थियल लाहौर वासी के बाज़ियाब कराए वियो आहे। पुलिस चवणु आहे त लाहौर वासी साबिर मसीह के मुक़ाबले बाद बाज़ियाब कराए वियो आहे। पुलिस चवणु आहे त लाहौर वासी साबिर के 3 महीना अगवा कयो वियो। अवां खे आगाह कई पिया। वावड़े जे रामथी वारी कच्चे मां 3 महीना ओताणे आवास ते हिरक जी अगवा थियल लाहौर वासी के बाज़ियाब कराए वियो आहे। ख़बर अवां सां वावड़े मां शेयर कई पिया। वावड़े जे रामथी वारी कच्चे मां 3 महीना ओताणे आवास ते हिरक जी अगवा थियल लाहौर वासी के बाज़ियाब कराए वियो आहे। पुलिस चवणु आहे त लाहौर वासी साबिर मसीह के मुक़ाबले बाद बाज़ियाब कराए वियो आहे। पुलिस चवणु आहे त लाहौर वासी साबिर के 3 महीना अगवा कयो वियो हो। ख़बर अवां सां वावड़े मां शेयर कई पिया। वावड़े जे रामथी वारी कच्चे मां 3 महीना ओताणे आवास ते हिरक जी अगवा थियल लाहौर वासी के बाज़ियाब कराए वियो आहे। पुलिस चवणु आहे त लाहौर वासी साबिर के मुक़ाबले बाद बाज़ियाब कराए वियो आहे। पुलिस चवणु आहे त लाहौर वासी साबिर के 3 महीना अगवा कयो वियो हो। रवां के आगाह कंदासीं। वावड़े जे रामथी वारे कच्चे मां 3 महीना ओताणे आवास ते हिरक जी अगवा थियल लाहौर वासी के बाज़ियाब कराए वियो आहे। पुलिस चवणु आहे त लाहौर वासी साबिर मसीह के मुक़ाबले बाद बाज़ियाब कराए वियो आहे। पुलिस चवणु आहे त लाहौर वासी साबिर के 3 महीना अगवा कयो वियो हो। वावड़े मां तफ़सीलात कंदासीं हबीबुर रहमान चाचड़ का। जी हबीबुर रहमान चाचड़ आगाह कजो। हाँ जी, रामथी कच्चे वाले इलाके में रामथी मेले में रात देर सां 3 महीना अॻु में औरतारे आवाज़ में हिरक जी अगवा थियल लाहौर वासी साबिर मसीह जेको आहे रामथी पुलिस मुबैना मुक़ाबले बाद बाज़ियाब करण जी दावा कई आहे। जॾहिं त एसएचओ अब्बास गुलाम अब्बास सुंदरानी उन मीडिया खे ॿुधायो त जेको आहे असांजो जेको आहे तक़रीबन अधु कलाक मुक़ाबले बाद जेको आहे लाहौर जो रवासी आहे इनखे बाज़ियाब करायो आहे। ऐं जॾहिं त हिन वक़्त में जेको आहे वधीक बि जेको आहे छापा जेको आहे जारी आहिनि। जी रहमान चाचड़ तफ़सील ॾियण जे लाइ।